खैरात मुसीबतन के टाली दिया, बीमारियों के हटाई दिया। साईं फरमाता मौत का सवा भी हर बीमारी जो इलाज तवसल को। घर में बीमारी आ डॉक्टर वटे बेले हलिया वियो, बेले जी दवा न लगी, खुशदार हलिया वियो, खुशदार जी दवा न लगी, कोयटा हलिया वियो, कराची हलिया वियो, इलाज मुआवजे ते लख लुटाए छॾियव, फ़ाइदो न मिलियो, शिफ़ा न मिली, पर मदीने वारे साईं तोखे घर वेठे इलाज ॿुधाए छॾियो आहे। भली मर्ज़ वॾो हुजे गरो हुजे, भली कैंसर जहिड़ो मर्ज़ आहे, शुगर जहिड़ो मर्ज़ आहे, हेपाटाइटिस जहिड़ी बीमारी करी आहे, पर साईं फरमाइनि था सदका कयो, सदका कयो, सदका कयो, ख़ैरात कयो, मौत खां सवाइ हर मर्ज़ रवानो थी वेंदो, शफ़ा मिली वेंदी। जेॾी महिल ख़ैरात तो करी त तुंहिंजी ख़ैरात फ़क़ीर खे तो मिलंदी आहे। सदक़त तक़अ फ़ी कफ़िर रहमान सुम्म तक़अ फ़ी कफ़िर फ़क़ीर। जेॾी महिल ख़ैरात फ़क़ीर खे ॾींदा आहियो, तव्हांजी ख़ैरात पहिरीं रहमान जे हथ में पहुचंदी आहे, पोइ फ़क़ीर जे हथ में। खैरात पहिरीं काॾे वेंदी आहे ॻाल्हायो, रहमान जे हथ में पहुचंदी आहे, अल्लाह जे हथ में पहुचंदी आहे। त ख़ैर कयो, ख़ैरात कयो, ओ मिठा पंहिंजे मुसीबतुनि गर्दन पंहिंजे मुसीबतुनि खे तारण चाहियो था त ख़ैर ऐं ख़ैरात कयो। जे पंहिंजी दुनिया जी परेशानी लाहिण चाहियो था, ख़ैरात कयो। जे मैयत खे कब्र में जन्नत बणाइण चाहियो था, उनजी कब्र खे बहिश्त बनाइण चाहियो था, त उन जे नाले ते ख़ैरात कयो। जे पंहिंजी क़यामत मोचारी करण चाहियो था त ख़ैरात कयो, ख़ैरात कयो, ख़ैरात।